उमन खान अलविदाई मरकज़ी जो इब्तिदाई जुलूस नथू जे पिण मां मजलिस ख़त्म थियण बैदि फौरन बरामद थियो। जुलूस में मोमिननि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त अमारी पाक, अलम पाक, ज़ुलजना पिणु शामिल हुआ। जुलूस रवायती तरीक़े सां मुख़्तलिफ़ रस्मनि सां थींदे इमाम बारगाह ते इख़्तिताम पज़ीर थी। शहर जे अहम इलाइक़नि जहिड़ो मस्जिद अक्सा, अल फतह चौक, फुलली पुल, मुर्ता चौक, मीरनि जे पाड़े में मजलिस जो एतमाद कयो वियो, जॾहिं त हर हंधि सभिनी न्याज़ जो ख़ासि इंतज़ाम पूरो कयो वियो। सेक्यूरिटी लाइ सख़्तु इंतज़ामात कया विया। पुलिस जी वॾी नफ़री ऐं रज़ाकार जुलूस जी हिफ़ाज़त लाइ मुक़ररु हुआ, जॾहिं त ट्रैफ़िक खे मुताबिक़ रस्तनि तां मुंतक़िल कयो वियो। लबैक या हुसैन जूं सदाऊं बुलंद हुयूं। अचो त वधीक हिन वीडियो में ॾिसूं जेसिकम शहीद बशीर खान कुरैशी, चीफ ऑर्गेनाइज़र गुलशन कोलाची, जावेद हालेपोटे सां जी सबील जी कैंप ते ॻाल्हि ॿोल। मोहन खान में अलविदाई चुप काफ़िलो जेको आहे उहो नथू जे पिण खां निकिरी चुको आहे ऐं हिते तक़रीबन चपे चपे ते हर जॻह ते जेकी आहे सबील जूं कैंपूं लॻाई वियूं आहिनि ऐं हिते जसकम शहीद बशीर खान कुरैशी जा दोस्त बि चलनि जिन ते कैंप लॻाई आहे। अचो त हुननि खां पुछंदा हुनजो छा चवणो आहे। वाह, बिल्कुलु ई असल में हिन सबील जो सवाब जेको आहे नौजवान आहे एज़ाज़ हालेपोटो जेको तमामु नंढी उमिरि में ॿार हो, नौजवान हो, जेको ईद जे ॾींहंनि में जेको आहे सो ठीकु ठाकु हूंदे असां खां विछड़ी वियो। अॼु जो सबील ऐं जीअं सिंध जो तमामु हिकिड़ो सरगर्म वर्कर हो ऐं 24 कलाक हिकिड़ो टाइम ॾींदड़ तमामु होनहार नौजवान हो। उन जे विछड़ण ते सभिनी दोस्तनि खे, यारनि खे, मिटनि माइटनि खे, पार्टी जे दोस्तनि खे तमामु घणो हिकिड़ो सदमो रसियो ऐं उन जे विछोड़े ते जेको आहे सो ताज़ो कुझु ॾींहं पहिरीं डॉक्टर नियाज़ पार्टी जो जेको आहे सालार चेयरमैन उन बि अची फाता कई हुई। अॼु जेको आख़िरी आहे हिन जो मातम जो जेको ॾियारो चेलम जो हिन महीने जो, उन ॾींहं ते हिन एज़ाज़ जी यादि में जेको आहे सो उनखे सवाब उन जे ईसाल जे लाइ इहा सबील जेका लॻाई वई आहे ऐं उन में क़ौमी झंडा आहिनि, लबैक या हुसैन जूं जेको सदाऊं बुलंद आहिनि, ईको ते जेको सो नुआ पिया हलनि, या अली या अब्बास या अलम लॻा पिया आहिनि ऐं पाणी जी सबील आहे। हिन खां पहिरीं शरबती सबील हली ऐं वरी खीर जी सबील बि ठहे पई त हीउ जेको बि सवाबु आहे असां हिन पंतनि जे अज़ीम ॾियारनि ते, हिन करबला जे ॾियारनि ते, हिननि मासूमनि जे अज़ीम ॾियारनि ते, उन्हनि जे सदके हिन जो सवाबु असां एज़ाज़ हालेपोटे खे ॾियणु चाहियूं था। अॼु जेको सबील असां लॻायूं था, हिन सबील लॻाइण जी अॼु इहा वजह आहे जो वक़्त जे यज़ीज़नि इमामनि जो पाणी बंदि कयो। असां सबील लॻाए दुनिया खे इहो पैगाम ॾियणु पिया चाहियूं त माना जेको तव्हां यज़ीज़नि इमामनि जो पाणी बंदि कयो, अॼु उहो सबील अॼु हर घिटी में जंग में माना इमामनि जो सबील लॻी चुको आहे। तव्हां कल्ह बि उन दौर जा यज़ीज़ हुआ, अॼु तव्हां दुनिया जे साम्हूं वाक़ा थी चुका आहियो ऐं अॼु की जेका कैंप आहे सबील जी, उन जी कैंप जी सभ खां पहिरीं वजह इहो त असांजो क़ौमी कारकुन एज़ाज़ हालेपोटे जे विछड़ी वञनि था, उनजी यादूं ताज़ियूं करण जे लाइ, उनखे सवाबु पुॼाइण जे लाइ सबील लॻायो आहे। काफ़िलो जेको अॼु अलविदाई काफ़िलो आहे उन हवाले सां असां लॻायो काफ़िलो। अस्सलाम वालेकुम या अली मदद। यही असां सबील हज़रत इमाम हुसैन जी लॻाई आहे। असांजो प्यारो दोस्त एज़ाज़ अली हालेपोटे यादि में हीअ छोकिरा सभु दोस्त गॾु आहिनि, असां महिनत में आहिनि, गॾु आहिनि। हीअ असांजो प्यारो दोस्त एज़ाज़ अली हालेपोटो जेको असां खां विछड़ी वियो, पर उनजी यादूं अञा थी असां सां गॾु आहिनि ऐं इंशाअल्लाह अहिड़ा मौक़े जिते किथे लॻाया वेंदा ऐं उनजी यादि में इंशाअल्लाह कया वेंदा।